अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? ठीकु आहियो? फर्स्ट क्लास आहियो? A1 आहियो? बोले तो एकदम झकास लॻा पिया आहियो। सिरे राग सीज़न 4 जे हिकिड़े नए एपिसोड में आऊं तव्हांजो मेज़बान आमिर शाह ऐं मूंसां गॾु आहे होस्ट एंड सिंगर नरोधा मालनी। सिरे राग जे सेट ते तव्हां सभिनि खे भलीकार। कीअं आहियो नरोधा? ठीकु आहियो? ख़ुशि बिल्कुलु आहियो? ठीकु तबियत ठाक। ठीकु आहे? तव्हां ॿुधायो? आऊं बिल्कुलु ठीकु। ॾियो ख़बरचार, कीअं गुज़रियो हफ़्तो? बिल्कुलु सुठो हफ़्तो गुज़रियो, छो त कुझु सिखणो पवंदो आहे उन हफ़्ते जे लाइ, जेको असांखे वरी हिते अचिणो पवंदो आहे तयारी करे, त उन हिसाब सां ॾाढो सुठो गुज़रियो। कुझु सिखण लाइ मिलियो, कुझु ॿुधण लाइ मिलियो। ऐं असांजा वरी ही जेके व्यूअर्स हूंदा आहिनि उहे त वरी बेचैनी सां इंतज़ारु कंदा आहिनि त हेल लाइ कहिड़ो गानो था ॿुधाइनि। बिल्कुलु सही हेल अलाए छा कहिड़े तरीक़े जा नया गाना ॿुधाईंदा। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, पाण हिननि जे करे महिनत कंदा आहियूं। अॼु असीं अगरि स्कूल में पढ़ूं हा न त अॼु असीं वॾा ऑफिसर हुजूं। त असां स्कूल कोन वियासीं, सिर्फ़ु उते बि असां गाना ॻायासीं। त इन्हनि ॾींहंनि जे करे हाणे घर में बि असीं प्रैक्टिस पिया कंदा आहियूं, होमवर्क पिया कंदा आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु होमवर्क ज़रूरी आहे ॾाढो, छो त किथे बि वञूं त तयारी सां गॾु वेंदा आहियूं त साम्हूं वारनि खे कुझु असां सुठो प्रेज़ेंट करे सघंदा आहियूं। बिल्कुलु। ऐं तव्हांजे साम्हूं सुठा गाना पेश कंदासीं त तव्हां मां असांखे ॿियो कुझु न खपे, तव्हां असांखे एप्रिशिएट करे छॾींदा आहियो। दिलि में तव्हां जेका ऑडियंस जी वाह हूंदी आहे न, वाह उहा असांखे माना असांजो दिमाग़ ख़राबु करे छॾींदी आहे। वाह, माना सुठो पियो ॻायां। ऐं एनर्जी मिलंदी आहे न, त असां नेक्स्ट एपिसोड में अञा वधीक महिनत कंदासीं, अञा सुठा गाना असां सर्च कंदासीं, सुठा गाना प्रिपेयर कंदासीं। त बिल्कुलु बिल्कुलु। अमिताभ जी हिकिड़ी मूवी आहे, उन में जिया परादा हूंदी आहे, अमिताभ खे घुराईंदा आहिनि न हिकिड़े में एज़ अ चीफ गेस्ट करे घुराईंदा आहिनि। सो उते जॾहिं जेका हीरोइन हूंदी आहे जिया परादा, उहा चवंदी आहे त इधर तो कोई भी नहीं है, आप अकेले ही आए हुए हैं, ऑडियंस ही नहीं है, और ये क्या है, आप चीफ गेस्ट हैं और आपने सारी टिकट्स ले ली हैं, तो हमें तो वाह की ज़रूरत है, तालियों की ज़रूरत है। तो चाहिए आप परफॉर्म करें, आपको ऐसा ही लगेगा जैसे पूरा हॉल भरा हुआ है। हाँ, हम ऐसी वाह वाह करेंगे, हम ऐसी तालियां बजाएंगे। सो नए एपिसोड में नयनि कलामनि सां गॾु, नयनि गाननि सां गॾु, नयनि मज़ाकुनि सां गॾु ऐं नयनि हिकिड़ियुनि सुठियुनि टिप्पणियुनि सां गॾु असीं पंहिंजे प्रोग्राम खे शुरू कयूं था। ऐं स्टार्टिंग में असां हाणे सोचूं पिया त सीज़न 4 में असां हिकिड़ो नओं ट्रेंड आणियूं, कोशिशि कयूं था त कोशिशि कामयाबी जी कुंजी आहे। ऐं उन खां अलावा कोशिशि कंदासीं त असांजे सिरे राग सेट ते ऐं असांजी पूरी टीम जेको वॾी एफर्ट्स करे पई, सभिनि कुझु असां पंहिंजी सिंध खे नओं रंग हिकिड़ो जीअं थींदो आहे, असां डुइट्स में इन करे परफॉर्म कंदा आहियूं, छो त हिकिड़ो त असांजे सिंध में इहो ॾाढो घटि रुझान आहे डुइट्स जी तरफ़। ऐं मां ऐं भैया ॿई कोशिशि कंदासीं त तव्हांखे डुइट्स गाना खोड़ सारा प्रेज़ेंट कयो, ऐं उन खां अलावा असांजी सिलेक्शन बि बेस्ट हुजे तव्हांजे लाइ। सो हींअर हिकिड़ो सूफ़ी कलाम आहे जेको तव्हां मोस्टली सोलो परफॉर्मेंस में तव्हां ॿुधो हूंदो। ऐं सिंध जे मशहूरु ऐं नामवर मौसीकारनि, सिंगर्स इन्हनि गाने खे परफॉर्म कयो आहे, इन कलाम खे परफॉर्म कयो आहे, सूफ़ी कलाम आहे, इनखे परफॉर्म कयो आहे। अॼु असां शोभी भाई, मोइज़ भाई, हैरी भाई, नरोधा ऐं असां सोचियोसीं त अॼु हिनखे थोरो सो डुइट कजे ऐं थोरो नवाण सां कजे। ऐं भैया तव्हांखे ॿुधायां, अञा काफ़ी सारनि कलाकारनि इहो ॻायो आहे, पर ख़बर न आहे त इहो कंहिं लिखियो आहे। इहो लिखियो आहे मास्टर रांझन साहिबु। मास्टर रांझन साहिबु, उन्हनि जी रिसेंटली मां उन्हनि जो हिकिड़ो 2 कलाम उन्हनि जा फ्रेश न्यू पोइट्री रिकॉर्डिंग कई आहे। तॾहिं मूंखे ख़बर पई, असां ॻाईंदा हुआसीं जॾहिं रांझन नालो ईंदो, असां बसि ईअं सम्झंदा हुआसीं पर जॾहिं इंसान चवंदा आहिनि डीपली वेंदो आहे तॾहिं ख़बर पवंदी आहे। त इहो मूंखे ख़बर पई त मास्टर रांझन साहिब जी पोइट्री आहे, छो त जॾहिं मां किथे लाइव परफॉर्म कयो हो, जीअं हींअर कोरोना सिस्टम आयो त असां स्ट्रीम जे ज़रिए असां लाइव शोज़ कंदा हुआसीं, तॾहिं मूंखे मास्टर रांझन जी पोइट्री सां मुंहिंजी मुलाक़ात थी लाइव स्ट्रीमिंग जे ज़रिए। मूंखे हुन चयो त इहो अच्छा, उन्हनि जो नालो आहे रोशनी जी, त मां उन्हनि खे इहो चवंदमि त अञा सिंध जी तरफ़ो ॾिसो मास्टर रांझन साहिब खे सिरे राग जे सेट ते कीअं ज़बरदस्त जी शोभी भाई। अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसां राज़िया, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसां राज़िया। वो राजा को फकीर बाजीगर जी बाजी
जे छा में राज़िया अलाए जे कैसा राज़िया अलाए जे छा में राज़िया अलाए जे कैसा राज़िया रखंदो रह तू हर दमून खां जो कंहिंखां की न डरे रखंदो रह तू रखंदो रह तू रखंदो रह तू हर दमून खां जो कंहिंखां की न डरे हाकिम हुक्म हलाए विया हाकिम हुक्म हलाए विया हित ज़ालिम ज़ुल्म करे अलाए जे अलाए जे छा में राज़िया अलाए जे कैसा राज़िया अलाए जे छा में राज़िया अलाए जे कैसा राज़िया पीर पैगंबर कई वया विंदो हर को सफ़र करे पीर पैगंबर कई वया विंदो हर को सफ़र करे कहलाए तो कूड़ कमाई कहलाए तो कूड़ कमाई विंद ख़ाली हथ करे अलाए जे अलाए जे छा में राज़िया अलाए जे कैसा राज़िया अलाए जे छा में राज़िया अलाए जे कैसा राज़िया तो राजा को फकीर बाज़ीगर जी बाज़िया तो राजा को फकीर बाज़ीगर जी बाज़िया अलाए जे छा में राज़िया अलाए जे कैसा राज़िया अलाए जे छा में राज़िया अलाए जे कैसा राज़िया तौबा कर तू तकबर छड़ कर निवड़त जरे जरे हो तोहफा कर तू तकबर छड़ कर निवरत जरे जरे आहा तौबा कर तू ओ कर तू कर तू कर तू कर तू कर तू कर तू तोहफा कर तू तकबर छड़ कर निवरत जरे जरे ओ यारी रख रांझन हुन सा यारी रख रांझन हुन सा जो दम दम खदुर करे अलाए जे अलाए जे अलाए जे छा में राज़िया अलाए जे कैसा राज़िया अलाए जे छा में राज़िया अलाए जे कैसा राज़िया ओ राजा को फकीर बाज़ीगर जी बाज़िया ओ राजा को फकीर बाज़ीगर जी बाज़िया अलाए जे छा में राज़िया अलाए जे कैसा राज़िया अलाए जे छा में राज़िया अलाए जे कैसा राज़िया अलाए जे छा में राज़िया अलाए जे कैसा राज़िया अलाए जे छा में राज़िया अलाए जे कैसा राज़िया एक्सीलेंट जबरदस्त जबरदस्त मज़ो अची वियो मज़ो वाह रे शोभी भाई वाह 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 शोभी भाई वाह 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 मुझ भाई क्या बात है कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जेकी विदाउट प्रैक्टिस विदाउट असां कोई तयारी जे बग़ैर परफॉर्म कंदा आहियूं एॾी सुठी शइ थी वेंदी आहे अच्छा ख़बर अथव छा आहे ही छो हिन खे चवंदा आहिनि मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे ही जेॾीमहिल तव्हां इन्हनि गाननि खे हिननि कलामनि खे हिन सूफ़ियाना सॉन्ग्स खे
ज़हरी ॻाल्हि आहे न, हिन हिकिड़े कलाम में सिर्फ़ु शाइर जी महिनत कोन हूंदी, हा, आमद अलाह साईं जी तरफ़ खां थींदी आहे, बिल्कुलु अखर मथां खां ईंदा आहिनि, हा, ईअं त आउं बि लिखी छॾियां, पर मुंहिंजे लिखण में उहा फीलिंग्स कोन हूंदी, उहो टच कोन हूंदो, उहा हिकिड़ी जेका चवंदा आहिनि त तारी थी वेंदी आहे, हिकिड़ी शइ माण्हू ॿुॾी वेंदो आहे, पोइ वरी उनखे वरी कीअं सिंगर्स ॻाईंदा आहिनि, वरी पोइ उनजी कीअं मेलोडी ठहंदी आहे, कीअं हुन में कॉर्ड्स विझबा आहिनि, हिकिड़ो वॾो सिस्टम हूंदो आहे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, ऐं उहो चवंदा आहिनि न जिसका काम उसी को सांचे, जिसका काम उसी को सांचे। सो उम्मीद थो कयां त तव्हां बि असांजा इहे जेके असीं नवाण आहियूं पिया असांजे सिरी राग में, कोशिशि कंदासीं त असां, अच्छा वरी हिकिड़ी ॿी बि शइ हूंदी आहे, मुख़्तलिफ़ सिंगर्स जा स्केल्स बि मैच कोन कंदा आहिनि, मैच कोन थींदा आहिनि शोभी भाई, ये एक बड़ा मेजर मसला होता है कि भाई एक सिंगर होता है वो हाई नोट्स पर गाता है, फीमेल लो नोट्स पर गाती हैं, या कोई फीमेल होती है हाई नोट्स पर गाता है और सिंगर जो है वो लो नोट्स पर गाता है, लेकिन हाणे इहो अल्लाह साईं जो शुक्र आहे जो ही माना असां ॿई हिक ॿिए खे मैनेज करे वेंदासीं। ऐं वरी वॾी ॻाल्हि इहो आहे त असां डुएट जेॾी महिल परफॉर्मेंस कंदा आहियूं त असांजी अखियूं ॻाल्हाईंदियूं आहिनि, बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु, त हाणे इहो लाइन तव्हांखे खणणी आहे या मूंखे खणणी आहे, ऐं असांजी अंडरस्टैंडिंग सुठी थी वेंदी आहे। ज़बरदस्त, तो गाना बि हलनि पिया, कचहरी बि हले पई, चिट चैट बि हले पई, ऐं असांखे अॼु इलाही ॾींहंनि खां पोइ असांजा जेके ऑडियंस आहिनि उहे बि ॾाढो असांखे मज़ेदार तरीक़े सां इंजॉय कनि पिया। मूंखे लॻे थो डायरेक्टर साहब खे हाणे हिकिड़ी गुज़ारिश कंदासीं त असांजे प्रोग्राम में ऑडियंस बि विहारियनि, त ताड़ियूं वॼंदियूं त वधीक ताड़ियूं वॼंदियूं, वरी अञा जोश ईंदो। तो इन करे आऊं सोचां पियो त हाणे वरी अचूं था कलाम जी तरफ़, त न भेनर भाइयो, नेक्स्ट गानो आऊं चाहींदसि त असांखे नरोदा ई ॿुधाए। नरोदा छा ॿुधाईंदा असांखे? मां तव्हांखे गानो ॿुधायां थी असांजी सिंध जी थर जी कोयल माई ढाई जो। वाह वाह वाह, सॉरी माई भागी, छो त नाला ॾाढा मैच कंदा आहिनि, माई ढाई माई भागी जो, जेको जंहिंजो बेसिकली तालुको थर सां, मिठी ॾिपलो उन्हनि जो तालुको। ऐं मूंखे मां जॾहिं उन्हनि जे बारे में कुझु पढ़ां पई त मूंखे ख़बर पई त पंहिंजो माई भागी जंहिं वक़्त में स्टार्ट कयो, उन्हनि जो उन वक़्त जा खोड़ सारा कलाम हुआ जेके मशहूरु आहिनि, पर उन में हिकिड़ो जेको खड़ी नीम के नीचे हो उहो ॾाढो मशहूरु थियो 1960 में, पर उन खां वधीक उन गाने खे अञा जेको वैल्यू मिली, जेको अञा उहो हिट्स में आयो, उहो 1970 में आयो PTV जे तरफ़ां। ऐं उहो त गानो मां अॼु नथी ॻायां, नेक्स्ट टाइम ज़रूरु ॻाईंदमि, पर उन्हनि जो हिकिड़ो गीत आहे, थरी गीत आहे, उहो ॿुधायां। क्या बात है। ऐं इन गाने खां पोइ पाण माई धाई ते बि डिस्कस कंदासीं, हा इन गाने खां पोइ। तो अचो दोस्तो इन गाने खे एंजॉय था कयूं। ओ ये चिरम की ओ ये चिरम की रो बिलाले सा प्यार घोड़ी जावा चिरमीना।
चिरमिरो चूड़लो जे सण सायो, चिरमिरो चूड़लो जे सण सायो, ओ चिरमिरो चूड़लो जे सण सायो, चिरमिरो चूड़लो जे सण सायो, जिना रात पीड़ा ओ जिना रात पीड़ा ओ जिना रात पीड़ा पतरिया चढ़ा थोड़ी जावा चिरमीना, ओ जिना रात पीड़ा पतरिया चढ़ा थोड़ी जावा चिरमीना, ओ ये चिरम किरो ओ ये चिरम किरो आइए चिरम किरो बिलाल सा प्यार थोड़ी जावा चिरमीना, ओ ये चिरम किरो बिलाल सा हेत थोड़ी जावा चिरमीना, ओ घोड़ी जावा चिरमीना, ओ घोड़ी जावा चिरमीना, ओ घोड़ी जावा घोड़ी जावा घोड़ी जावा घोड़ी जावा घोड़ी जावा ओ घोड़ी जावा। एक्सीलेंट 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 एक्सीलेंट। अच्छा हाणे ईअं ईअं पियो लॻे असांखे जहिड़ो त असां न ईअं कॉन्सर्ट जी तरफ़ पिया वञूं, कॉन्सर्ट लॻो पियो हुजे ऐं हाणे अमिताभ वारी ॻाल्हि सची पई थिए, सची पई थिए। कि आप गाएं और आज यहाँ पर तालियां बजेंगी। सो दोस्तो सिरे राग जी असांजी महफ़िल जारी आहे ऐं हींअर वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जो, त केॾांहुं ई न वञो छो त कमर्शियल ज़रूरी आहिनि, कमर्शियल न हूंदा त पोइ असांजो प्रोग्राम 13 एपिसोड्स खां पोइ बंदि करे छॾींदा, इन करे कमर्शियल्स हूंदा त पूरो साल तव्हांजे साम्हूं असीं तव्हांजे साम्हूं ख़ूबसूरत गाना पेश कंदासीं, त तव्हां वञो थोरी देरि हाणे कमर्शियल्स इंजॉय कयो, अचूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ। भलीकार तव्हां सभिनीनि खे सिरी राग जे सेट ते हिकु दफ़ो ॿीहर, ऐं हाणे असां काफ़ी चिट चिट कई पे, ऐं असां जॾहिं ब्रेक ते वेंदा आहियूं त असां काफ़ी खोड़ सारा गाना बि ॻाईंदा आहियूं, ऐं भड़ास कढंदा आहियूं, बाहि कढंदा आहियूं, ये दिलि जी बाहि कढंदा आहियूं। नरोदा कयां चवंदा आहिनि जेतिरियूं बि इहे कारियूं पीलियूं ॻाढ़ियूं सायूं डायरियूं जेतिरियूं बि आहिनि इहे सभु खणी हिते आहे, त इन्हनि मां गाना बि ॻोल्हजनि ऐं इन्हनि मां ख़ैर नो डाउट तव्हां वटि जीअं मौसीक़ी हिकिड़ो ख़ज़ानो आहे त उन में मुंहिंजे ख़्याल में 2-3 संदूक ख़ज़ाननि जा तव्हां वटि पिया आहिनि। बसि कोशिशि कयां पई संदूक भरिजे अञा। अच्छा इहे डायरीज़ तव्हां पाण लिखो? शुरू में ईअं हूंदो हो जॾहिं मूंखे सिंधी लिखणु न ईंदी त पप्पा मुंहिंजी हेल्प कंदा हुआ ऐं सिस्टर्स बि कंदियूं हुयूं, पर हाणे जेको आहे न मां पाण इहो सोचींदी आहियां मां पाण लिखां त मूंखे सम्झ में बि अचे, पाण अखर पंहिंजा पाण ई सम्झनि, ऐं सुठी ॻाल्हि आहे। जिते को ये यको नंढड़ो हूंदो आहे, वरी ये हीअं हूंदो आहे, ऐं वरी ये जिब बि लिखणो पवंदो आहे। ये ॼञ न ये ॼञ चलो भाई आप बोलो ये ॼञ, ट्राई तो करो, जे नहीं ये ॼञ, आप बोले मैं मुञ मैं या मुञ नहीं मुञ चलो सिंधी क्लास हले थी असांजी ते, पर हाणे असां भैया जो गानो ॿुधंदासीं। बिल्कुलु 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 ऐं तव्हांखे ए नैयर साहब जो हिकिड़ो ऑल टाइम हिट गानो आहे जेको मूं सीज़न 3 में परफॉर्म कयो ऐं मुख़्तलिफ़ शोज़ में त हूअं ई कंदा रहंदा आहियूं इहो गानो। सो हाणे चवां पियो त कॉन्सर्ट जो हिकिड़ो समा आहे ऐं त इनखे वरी शो बि ऑब्वियसली पंहिंजे तरीक़े सां पंहिंजे माहौल में मुइज़ भाई हैरी सभु 4 चंड लॻाईंदा, 4 चंड लॻाईंदा, 14 तव्हां लॻाईंदा। हा बिल्कुलु 4 हेॾां 14 आऊं ही 17 आणा चंड थी हलिया। चलो तो जी शोभी भाई ओ ला 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 ला
ला रा ला ला ला। एक बात कहूँ दिलदारा, तेरे इश्क ने हमको मारा। एक बात कहूँ दिलदारा, तेरे इश्क ने हमको मारा। तू सुर है मैं एक तारा, तेरे इश्क ने हमको मारा। एक बात कहूँ दिलदारा, तेरे इश्क ने हमको मारा। तू सुर है मैं एक तारा, तेरे इश्क ने हमको मारा। फूलों ने किए हैं सजदे, तू जब भी चमन में आया। फूलों ने किए हैं सजदे, तू जब भी चमन में आया। फुर्सत से बैठ के जैसे रब ने है तुझे बनाया। तू हुस्न का वो शहपारा, तेरे इश्क ने हमको मारा। एक बात कहूँ दिलदारा, तेरे इश्क ने हमको मारा। तू सुर है मैं एक तारा, तेरे इश्क ने हमको मारा। तेरी मस्त मस्त आंखों को कैसे दूं पैमाना। तेरी मस्त मस्त आंखों को कैसे कह दूं पैमाना। तेरी चाल कयामत लाए, तेरी ठोकर में मैं खाना। क्या रूप है क्या नजारा, तेरे इश्क ने हमको मारा। एक बात कहूँ दिलदारा, तेरे इश्क ने हमको मारा। तू सुर है मैं एक तारा, तेरे इश्क ने हमको मारा। एक बात कहूँ दिलदारा, तेरे इश्क ने हमको मारा। तू सुर है मैं एक तारा, तेरे इश्क ने हमको मारा। वाह वाह वाह, ये लगी तो अञा गानो खत्म न थियण खपे। वाह 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 रे शबी, वाह 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 भाई। ये उहे कमाल जूं मेलोडीज़ आहिनि, एॾियूं कमाल जूं। इन्हनि गाननि जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त हिननि खे जॾहिं बि ॻायो न, या जॾहिं बि ॿुधो तव्हांखे नवां ई लॻंदा। एवरग्रीन। हा, तॾहिं इन्हनि गाननि खे एवरग्रीन ई चवंदा आहिनि। न त अॼुकल्ह जा जेके एवर रेड गाना पिया हलनि, हा, जेके तव्हां हिकिड़े दफ़ा ॿुधो ॿिए दफ़ा पाणी पिया सोचंदा कहिड़ो गानो आहे, कहिड़ो गानो, यादि बि न रहंदो आहे। सही ॻाल्हि आहे। ॾिसो हिकिड़ो टाइम हो 80s 90, छो असां 80s खां म्यूज़िक ॿुधूं पिया। हा, हलो तव्हां 2000 खां ॿुधंदा हूंदव। असीं 80s ॿुधंदा हुआसीं गाना, त उन में हिकिड़े हफ़्ते में 10 हिट गाना ईंदा। ठीकु आहे, ही 80s जी ॻाल्हि पियो ॿुधायां। वरी 90s में उहो ई हिकिड़े ॾींहं में रोज़ फेमस गाना ईंदा। मतिलबु जेका नई फिल्म अचे उन जा गाना पहिरीं मशहूरु, जेका नई फिल्म अचे उन जा गाना मशहूरु। वरी 2000 में उहो थोरो रुझान घटि थी वियो हलियो, जॾहिं इंडस्ट्री ते इहे अची विया न खामखाई जा म्यूज़िशंस, कीबोर्ड वारा, जेके इहे सीक्वेंस कंदा म्यूज़िक खे। माना जिथे पोइ वेचारे तबले वारे जी बि रोज़ी वई, गिटारिस्ट जी बि रोज़ी वई, ड्रमर जी बि वई, पैडिस जी बि वई, बांसुरी वारे जी बि वई, वायलिन वारे जी बि वई। पोइ हू कीबोर्डिस्ट चवंदा आहियूं पाण ई वॼाईंदसि न सभु सीक्वेंस करे सॼो। पोइ 2000 ईअं सम्झो त 10 खां म्यूज़िक इंडस्ट्री ओवरऑल
ओवरऑल अगरि ॻाल्हि कजे त पोइ उहा ख़तमु थींदी वई। हाँ मोहित भाई, ख़त्म होती गई। वाह वाह वाह। फिर क्या होता था कि कोई सालों में कोई एक गाना मशहूर हो गया तो ठीक है, वरना फिर सिंगर्स ने क्या किया कि उन्होंने कहा चलो यार अभी रोजी रोटी है, करना है। अभी वही गाने जो हैं जो लोग सुन रहे हैं, क्योंकि लोगों के पास सुनने के लिए भी तो कुछ नहीं है ना, लोग क्या सुने, माण्हू छा ॿुधनि, माण्हू बि मजबूरी में उहो ई ॿुधंदा जेको माण्हुनि खे ॿुधायो वेंदो। सो मुंहिंजी उहा ई हथ ॿधी रिक्वेस्ट आहे असांजे म्यूज़िशियंस खे, मौसीकारनि खे, त महिरबानी करे ये सीक्वेंस म्यूज़िक जेके कनि पिया अॼुकल्ह जा म्यूज़िशियंस, उन्हनि खां थोरो पासे ते रहो। ही असांजो मुल्क माशाल्लाह सां मौसीकारनि सां भरियो पियो आहे। असां वटि क्लास जा वायलिनिस्ट आहिनि, असां वटि क्लास जा बांसुरी वारा आहिनि, ऐं पंहिंजो अगरि सिंधी इंस्ट्रूमेंट जा नाला खणजनि त भोड़ींदे वारा आहिनि असां वटि, अलगोज़े वारा आहिनि असां वटि, चंग वारा आहिनि असां वटि, मटके वारा आहिनि, ढोल वारा आहिनि, डफली वारा आहिनि, बांसुरी वारा आहिनि, सिधी बांसुरी, टेडी बांसुरी, सभु शइ आहिनि। सो इन्हनि खे यूटिलाइज़ कयो। इन्हनि वीचारनि जो हिकिड़ो इहो सभु सिस्टम पियो हले, माना उन्हनि जो नानो बि उन्हनि जो ॾाॾो बि इहो ई कमु कंदा। हाणे तव्हां उन्हनि खां उन्हनि जी रोज़ी रोटी ने सिर्फ़ु हिन सीक्वेंस करे म्यूज़िक ठाहे ऐं उन्हनि खे ॾियो था त पोइ उहो म्यूज़िक साईं हलंदो बि नथो। जी बिल्कुल बिल्कुल, नहीं 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 नहीं, वो बनावटी, तो फिर वो बनावटी होता है, रियलिटी इज रियलिटी, बिल्कुल बिल्कुल। सो हाणे तव्हां असांखे कहिड़ो रियल गानो था ॿुधायो? मां रियल में ई ॿुधायां थी, ॾाढो प्यारो गानो आहे जंहिंखे अदी शैनीला बि ॻायो आहे। वाह वाह, कहिड़ो? अहिड़ो सॼण मूंखे छो। वाह वाह वाह, शैनीला अली। अच्छा शैनीला अली सीनियर, शैनीला अली जूनियर? सीनियर माशाल्लाह, अदी शैनीला अली कमाल। वाह वाह, बिल्कुल। अचो दोस्तों इन गाने खे बि इंजॉय था कयूं। जी शोबी भाई।
वणी रे ढोला ॾाढो थो वणी, ॾाढो थो वणी रे ढोला ॾाढो थो वणी, अहिड़ो सॼण मूंखे छो थो वणी, अला अहिड़ो ढोलण मूंखे छो थो वणी, ॾाढो थो वणी रे ढोला ॾाढो थो वणी, ॾाढो थो वणी रे ढोला ॾाढो थो वणी, हो ॾाढो थो वणी रे ढोला ॾाढो थो वणी, ॾाढो थो वणी रे ढोला ॾाढो थो वणी। वाह 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 शोभी भाई, वाह वाह नरोधा वाह। अच्छा, ये जेके ओरिजिनल गाना हूंदा आहिनि, इहो इन गाने जो ओरिजिनल ई शैनी लॻायो आहे या इन न खां? मुंहिंजे ख़्याल सां ओरिजिनल ॿिए कंहिं ॻाए, ॿिए कंहिंजो ॻाल्हाए, पर मूं त अधी जो ई ॿुधो हाँ, हो। अच्छा, अच्छा, त ज़बरदस्त। मूंखे मुंहिंजे ख़्याल सां शायदि शोभी भाई म्यूज़िक ठाहियो आहे। हा, इन जो जंहिं तरीक़े सां शोभी वॼायो पिए, मूंखे लॻे पियो इन म्यूज़िक शोभी ठाहियो आहे। सो बहरहाल इन गाने ते डिस्कस कंदासीं। हींअर वक़्तु हिकिड़े नंढड़े ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो, अचूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ। जी दोस्तों, एक दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था सिरे राग में। ऐं सिरे राग में जेको हींअर नरोधा गानो मुंहिंजे ख़्याल सां रेडी कयो आहे, ऐं मुंहिंजो फेवरेट आहे ऐं सभिनीनि जो फेवरेट आहे। जेके बि मैडम सां प्यार कंदा आहिनि, मैडम नूरजहान सां, ऐं मैडम नूरजहान नो डाउट असांजो पाकिस्तान जो फ़ख़्रु हो, ऐं हुन जी एतिरियूं मेलोडीज़ आहिनि, एतिरियूं मेलोडीज़ आहिनि। ऐं मैडम जी ख़ासि ॻाल्हि इहा हुई, जो मैडम हींअर हिन दुनिया में त न आहे, पर मैडम जी मौसीक़ी अञा ताईं एतिरी आहे जो उन खोड़ सारनि सिंगर्स खे ब्रेक बि ॾिना आहिनि। बिल्कुलु। तंहिंमें पाण अगरि नाला खणूं त इन में का बुरी ॻाल्हि कोन थी। शाज़िया मंज़ूर असांजी पाकिस्तान जी नामवर सिंगर्स में हुनजो शुमारु थींदो आहे, शाज़िया मंज़ूर। वरी अगरि पाण अली हैदर खे अगरि पाण जो, अली हैदर शुरू में त हलो ठीकु आहे, पुरानी जीन्स और गिटार ऐं पंहिंजा हिकिड़ा चांद सा मुखड़ा आया, पर जॾहिं अली हैदर इंडिया में वञी गानो ॻायो हो, सयोनी मेरा माही मेरे भाग जगावण गया, उन गाने अली हैदर जो हिकिड़ो म्यूज़िक जो ट्रेंड चेंज करे छॾियो न। त मैडम नूरजहान एॾी मौसीक़ी छॾे वई आहे, जो नया सिंगर्स अगरि उन खे सिर्फ़ु ॿुधण खां अलावा उन मां सिखनि बि न, छा मैडम जो हिकिड़ो अंदाज़ हूंदो गाना ॻाइण जो, परफॉर्मेंस जो, ऐं केॾो प्यार सां। माण्हू त चवंदा हुआ मैडम जो गाना ॾाढा ॾुखिया हूंदा आहिनि, पर अगरि तव्हां उन फील सां ॻायो ऐं हिकिड़ो इन्वॉल्व थी ॻायो, त मुंहिंजे ख़्याल सां मैडम जहिड़ो कमाल जेका उस्ताद आहे, माना ना आहे पोइ बि उस्ताद आहे। हुनजा तव्हां गाना ॿुधो, पोइ बि तव्हां हुन मां खोड़ सारियूं शयूं सिखंदा। सो अॼु ही गानो नरोधा ऐं शोभी ऐं मुइज़ भाई ऐं हैरी इन्हनि पंहिंजे तरीक़े सां हिनखे हिकिड़ो नवाण आंदी आहे हिन म्यूज़िक में। सो अचो त हिन गाने खे एंजॉय था कयूं। जी शोभी भाई। एक टीस जिगर में उठती है, एक दर्द सा दिल में होता है, हम रातों को उठ कर रोते हैं, जब सारा आलम सोता है, हो चांदनी रातें, हो चांदनी रातें, सब जग सोए हम जागे,
तकते तकते टूटी जाए आस पिया ना आए रे, तकते तकते शाम सवेरे दर्द अनोखे उठे जिया घबराए रे, शाम सवेरे रातों ने मेरी नींद लूट ली, रातों ने मेरी नींद लूट ली, दिन के चैन चुराए, दुखिया आंखें ढूंढ रही है वही प्यार की खाते, चांदनी रातें हो चांदनी रातें। पिछली रात में हम उठ उठ कर तो रोए रे, पिछली रात में सुख की नींद में मीत हमारी देश पर आए सोए रे, सुख की नींद में दिल की धड़कने तुझे पुकारे, दिल की धड़कने तुझे पुकारे, आजा बालम आई बहारे, बैठ के तन्हाई में कर ले दुख सुख की दो बातें, चांदनी रातें हो चांदनी रातें। सब जग सोए हम जागे, तारों से करे बातें, चांदनी रातें हो चांदनी रातें हो चांदनी रातें हो चांदनी रातें। जबरदस्त, एक्सीलेंट एक्सीलेंट। चांदनी रातें, सब जग सोए हम जागे, तारों से करें बातें, चांदनी रातें। ऐं छा शायर लिखियो हूंदो, हाँ छित ते वेही लिखियो हूंदो, हाँ छत पे लिखा होगा शायर साहब ने, लाइटें वाइटें ने, मोबाइल वोबाइल नहीं थे, उन्होंने छत पर आराम से बैठकर देखा होगा कि वो चारों तरफ कहीं दिया भी नहीं जल रहा है, कहीं लालटेन भी नहीं जल रहा है, और तारों की रोशनी है, और फिर उन्होंने लिखा होगा। बस वो मुझे ख्याल सां फिल्म जो मौज़ू ही हो न आवार गीत उन हिसाब सां ही। बिल्कुलु। अच्छा, पाकिस्तानी मूवीज़ पुरानी ॾिठियूं अथव? कुछ कुछ ॾिठियूं आहिनि, पर न्यू मूवीज़ वधीक दिलि चवंदी आहे ॾिसण जी। न्यू मूवीज़ पाकिस्तानी ठहनि किथे पियूं? न कुझु आहिनि, हिकिड़ो कुझु टेलीफिल्म्स न ठहंदियूं आहिनि नंढियूं, हा 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 हा, उहो आहिनि, ऐं हिकु ॿ जीअं नालो सुठो आहे, मूं ॾिठी हुई काफ़ी टाइम पहिरीं, पर सुठियूं मूवीज़ आहिनि, कुझु अचनि पियूं, पर मां चाहींदसि त अचनि त बहितर आहे। हींअर रिसेंटली तव्हांजो कहिड़ो सुठो फेवरेट एक्टर कहिड़ो आहे? मुंहिंजो पाकिस्तानी मुंहिंजी एक्ट्रेस फेवरेट मारिया जेके आहे। मारिया? जी जी। इहा वरी कहिड़ी आहे? मारिया खान आहे न। मारिया खान? हा। मायरा खान आहे, ऐं उहो बि हुनखे थोरो घणो ॾिठो आहे मां, कमु सुठो आहे हुनजो, ऐं हुन मुंहिंजे ख़्याल सां आउट ऑफ कंट्री। हा न, तव्हां मारिया चयो त मोइज़ भाई परेशान थी वियो। मोइज़ भाई चयो कि मायरा खान हिन चयो। हाँ बिल्कुल मायरा खान सां मोइज़ भाई मरण जीअण जूं कसमूं खाधियूं आहिनि गॾु। तॾहिं परेशान थी विया त मारिया कहिड़ी आहे। पर ऑनेस्टली मतिलबु पाकिस्तानी मूवीज़ मां घटि ॾिसंदी आहियां, पर इहो त मैडम ईअं जीअं मैडम जा गीत आहिनि, मैडम नैयरा नूर आहिनि, उन्हनि जा जीअं गीत हूंदा आहिनि न, असां पुराणा गीत ॾाढा ॿुधंदा आहियूं, उन में असांजी लिविंग लेजेंड मैडम आबदा परवीन जी ऐं मैडम नूर जा ऐं खोड़ सारा अहिड़ा नाला आहिनि जेको ॿुधण जी दिलि कंदी आहे। वरी हिकिड़ी ॻाल्हि सुठी, इहे त तव्हां फीमेल सिंगर्स जा नाला ॿुधाया, मेल सिंगर्स में ॾिसो जेके असांजा ख़ान साहब गुज़ारे विया आहिनि, हाणे नुसरत फ़तेह अली ख़ान साहब आहिनि, केॾो टाइम थी वियो आहे उन्हनि खे, पर नुसरत फ़तेह अली ख़ान साहब जो हर साल नओं गानो को न को ईंदो आहे। मोहित भाई, हाँ देखे मेरे रक्षे कमर, फिर दूसरा ये अभी जो आया संभालो हमें हम सदाए हुए, इहो केॾी महिल परफॉर्म कंदासीं, ऐं एॾा खोड़ सारा गाना आहिनि। ऐं अगरि असां लेजेंड्स जी ॻाल्हि कयूं त ख़ान साहब, मेहंदी हसन, उन्हनि जा त एॾा गाना जेको असांजी नेवर कंट्री उन्हनि खे केॾो मतिलबु रीमेक कयो आहे, उन्हनि खे पंहिंजे अंदाज़ में परफॉर्म कयो, इंस्पायर चवनि था त मेहंदी हसन ख़ान साहब उते हुजे हा त उनखे देवता करे छॾींदा। ऐं अल्लाह साईं, पोइ मेहंदी हसन ख़ान साहब खे मेरे ख़्याल से बेटे भी उनका
उनका भी इंतकाल हो गया। वो भी सिंगर ही थे ना, वो भी अच्छे सिंगर थे वो, मतलब उनके फेमस गाने कौन से थे? वाले साहब के ही गाते थे। अच्छा 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 अच्छा, इहो वरी थोरो बैड लक आहे। हाँ। जेके फेमस सिंगर्स आहिनि असांजा, उन्हनि जी वरी औलाद उन्हनि शयुनि खे कंटिन्यू नथी करे सघे। बिल्कुलु हाँ, जीअं अगरि तव्हां मोहम्मद यूसुफ साहब जी ॻाल्हि कयो त उन्हनि जे बि मतिलबु भाउ सज्जाद यूसुफ थोरो घणो कमु कयो। हाणे जीअं नुसरत फ़तेह अली ख़ान साहब जे पोयां वरी हुनजे भाइटे राहत फ़तेह अली ख़ान साहब कमु कयो। वरी ईअं ई अगरि पाण ॿिया बि किशोर कुमार जो पुटु खणो, रफ़ी साहब के ख़ान साहब, किशोर कुमार जे पुटु कमु कयो, सुठो कमु कयो, पर ओड़ो नालो कोन ठाहे सघियो न जहिड़ो पीउ जो नालो हुअसि। वो चवंदा भाई जा, ये मेरा बेटा मेरे बाप का नाम रोशन करेगा। पापा कहते हैं बड़ा नाम करेगा। तो बेटे ने हमारा फिर वैसा काम नहीं किया। तो बहरहाल इन में हिकिड़ी हूंदी आहे, पैशन हूंदो आहे, जुस्तजू खपे, लगन खपे, जुस्तजू खपे, उहो ई शौक़ खपे। छो इन्हनि में वरी मुंहिंजे ख़्याल सां ईअं थींदो हूंदो जो हू सम्झंदा हूंदा त अड़े आउं किशोर कुमार जो पुटु आहियां, आउं वरी सिखंदसि वञी, आउं वरी हिन ख़ान साहब खे ईअं झुकी मिलंदसि। ऐं ॿियो चवंदा आहिनि न पकी पकाई मिली वेंदी आहे न, त पोइ उन ते गुज़ारो करणु ॾाढो आसान थींदो आहे, पर पाण पचाइणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। इन करे चवंदा आहिनि त हर शइ में अलाह साईं चवंदा आहिनि त आजिज़ी हुजे, निवड़त हुजे, त पोइ खोड़ सारा बेसुरा सिंगर बि एॾा मशहूर आहिनि जो तव्हांजी सोच आहे। केतिरा बेसुरा, एतिरा बेसुरा, अलाह साईं ख़ुशि रखे उन्हनि खे, रोज़ी आहे उन्हनि जी, सिस्टम आहे। शायदि उन्हनि में पंहिंजो पाण खे बि शुमार कंदो हुजां, पर निवड़त, सच्चाई, मौसीक़ी जो पहिरियों ई क़दम ॾाको ई इहो आहे मुंहिंजे ख़्याल सां, त निवड़त हूंदी त तव्हांजे सुर में उहो सोज़ ईंदो। बिल्कुलु बिल्कुलु, ज़बरदस्त। सो हाणे वरी अचूं था ॿिए गाने जी तरफ़। इहो बि अच्छा, असां एक और ट्रेंड भी हम चलाते हैं सिरे राग सीज़न 4 में, कि हम आपको जैसे नए सिंगर्स, ऑब्वियसली मुझे भी सुन रहे होंगे, नरोदा को भी सुन रहे होंगे, नरोदा के ॿुधंदा हूंदा, तो हम आपको ना जो नया म्यूज़िक ठाहियूं पिया उन जा असीं तव्हांखे टेम्पो बि ॿुधाईंदासीं। हाँ शोभ भाई, उनसे ये होगा कि ये जो म्यूजिशियंस हैं हमारे, तो वो शायद और भी इस तरीके को थोड़ा अपनाएं। तो ये टेम्पो है जी, ये फंकी टेम्पो है, फंकी रॉक है, और टेम्पो 108 है, और सी शार्प माइनर से ये मैं गाना गाऊंगा, और मुइज़ भाई, हैरी भाई और म्यूजिशियन शोबी अली उसको परफॉर्म करेंगे। और नो डाउट आज हमारे आमिर भाई के लिए डिश तो होना चाहिए। वाड़े आमिर भाई वाह, वाड़े आमिर भाई वाह। तो जी शोभी भाई, वाह वाह। मुंद मुर्गी पई गुल बागन में टिड़ी पया, मुंद मुर्गी पई गुल बागन में टिड़ी पया, नेण खयई कजरारा बादल वसी पया, नेण खयई कजरारा बादल वसी पया, मुंद मुर्गी पई गुल बागन में टिड़ी पया, मुंद मुर्गी पई गुल बागन में टिड़ी पया, नेण खयई कजरारा बादल वसी पया, नेण खयई कजरारा बादल वसी पया। अखड़िन में होली खुशबू साहन में जागी पैया, ओ, ओ, अखड़िन में होली खुशबू साहन में जागी पैया, दिल में पोपट उड़न था, बेखुद बेखुद चारा
झूमी नची पया भेण खयई गजरारा बादल वसी पया मुंद मुर्गी पई गुल बागन में टिड़ी पया मुंद मुर्गी पई गुल बागन में टिड़ी पया नेण खयई गजरारा बादल वसी पया नेण खयई गजरारा बादल वसी पया तू आए त अमावस में बि चंड हज़ारे उभरी पिया तू आए त उमावस में बि चंड हज़ारे उभरी पिया जिय में जुगनू जर कन था बणजी ख्वाब सितारा उभते खिड़ी पया नेण खयई गजरारा बादल वसी पया मुंद मुर्गी पई गुल बागन में टिड़ी पया मुंद मुर्गी पई गुल बागन में टिड़ी पया नेण खयई गजरारा बादल वसी 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 पया वाह 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 वाणे शोभी भाई वाह वाणे शोभी भाई वाह हिन गाने जे बारे में तव्हांखे डिटेल्स ॿुधाईंदासीं पर हींअर वक़्तु थियो हिकिड़ो डिटेल्स ब्रेक जो सो आउं चाहींदुसि त इहो ब्रेक नरो था पाणी वठे अच्छा मां वठां ओके हा। ठीकु आहे स्क्रीन तां हटिजो न सिरे राग जे सेट ते वक़्तु थियो आहे हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो त वरी अचूं था सिरे ब्रेक राग। जी दोस्तों हिकु दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था सिरे राग में ऐं सिरे राग में जेॾीमहिल असांजो त ENG जा जेके बि असांजा भाइर आहिनि उहे छा कंदा आहिनि त जेका प्रीव्यू वारी जेका LCD हूंदी आहे नी केॾीमहिल हेॾां रखंदा आहिनि केॾीमहिल हेॾां रखंदा आहिनि केॾीमहिल साम्हूं रखंदा आहिनि केॾीमहिल हीअं रखंदा आहिनि त पोइ मुंहिंजूं अखियूं बि ईअं 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 करे हुन सां गॾु पियूं हा हाणे हींअर वरी दोस्तनि वरी हेठि रखी छॾी आहे त हाणे घड़ी घड़ी खाम खाई तव्हां कॾहिं आईने जे साम्हूं परफॉर्म कयो अथव हाँ आईने जे साम्हूं ई कोन परफॉर्म तो हाणे आउं वरी प्रीव्यू वारी टीवी जे साम्हूं परफॉर्म कंदो आहियां सो अॼु जो प्रोग्राम माशाल्लाह सां असांजो ज़बरदस्त वियो जेके बि मेलोडीज़ असां तव्हां सभिनी जे साम्हूं पेश कयूंसीं ॻायूंसीं ऐं उन्हनि मौसीकारनि खे बि असीं सलाम ॾींदासीं ट्रिब्यूट पेश कयासीं उन्हनि खे त जिन एतिरो असांजे लाइ एॾो खज़ानो रखियो आहे म्यूज़िक जो असां जहिड़ा नवां अञा ताईं उन्हनि खे ॻाइनि बि पिया उन्हनि खे ॿुधनि बि पिया उन्हनि मां सिखनि बि पिया असां अञा सिखूं पिया बिल्कुलु ही त उहा फील्ड आहे हिन में त तव्हां सदियूं लॻियो वञनि हलियूं सिखण जे लाइ उहो जॾहिं कंहिं पुछियो न ख़ान साहब मेहदी हसन साहब सां जेको 24 कलाक रियाज़ कंदा हुआ उन्हनि खां जॾहिं कंहिं पुछियो इंटरव्यू में त तव्हां आपको संगीत कितना आया त उन्हनि पाणी में ईअं आंगुर विझी करे हिकिड़ो बूंद किरियो इतना आया वाह 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 इहे ख़ान साहबनि जूं वरी एग्ज़ाम्पल्स बि हूंदियूं आहिनि सो इन हवाले सां अलाह साईं उन्हनि सभिनी ख़ान साहबनि खे जेके आहिनि उन्हनि खे अलाह साईं हयाती ॾे ऐं हाणे अलाह साईं हयाती बि ॾे उन्हनि खे ॿियो अलाह साईं उन्हनि खे हिदायत बि ॾे त वरी उहो वरी कमु साॻियो ओड़ो कनि सो अॼु जे प्रोग्राम में जेके हाणे फाइनल 2 गाना आहिनि उहे बि तमामु बहितरीनु गाना आहिनि हिकिड़ो जेको आउं गानो हींअर परफॉर्म करण वारो आहियां आतिफ़ असलम
नो डाउट नौजवान नौजवान टही जो नौजवान हिकिड़े यंगस्टर जो हिकिड़ो बहितरीनु सिंगर आहे। मूंखे आतिफ़ असलम जो उहो गानो बि यादि आयासीं, मतिलबु नंढड़ो कोन हुउसि पर इहो आहे त टीनेजर वारी लाइफ हुई जेको आयोसि अब तो आदत सी है मुझको ऐसे जीने। त भैया तव्हां यूनिवर्सिटी लाइफ में ॻाईंदा हूंदा न? ओ आऊं यूनिवर्सिटी आऊं त स्कूल लाइफ 5 क्लास में ॻाईंदो हुउसि। सही आहे, 5 क्लास खां ॻाईंदो हुउसि। आऊं त इवन अहिड़ो शरारती ॿार हूंदो हुउसि जो अगरि माण्हुनि खां पुछंदा त तव्हां वॾे हूंदा छा थींदा त आउं उन्हनि खे चवंदोसि तव्हां वॾो थी सिंगर थींदसि। हाँ, डॉक्टर इंजीनियर कोन थींदासीं। ज़रूरी न आहे पढ़ लिख कर सभी नहीं बनते नवाब, कोई सही बात है, बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। सो आतिफ़ असलम जो गानो आहे, वाह वाह वाह, सो आउं चाहींदुसि त इहो तव्हां सभिनी जे साम्हूं पेश कजे, पोइ उन खां पोइ हूअं ई पछाड़ी ऐं एंड जेका आहे उहा असांजी भेण कंदी। अचो त सिरे राग जे सेट ते हाणे एंजॉय कयूं था भैया आमिर शाह जो गीत। जबरदस्त जी शोभी भाई। तेरे बिन मैं यूं कैसे जिया तेरे बिन मैं यूं कैसे जिया तेरे बिन। कब से आँखें मेरी राह में तेरी बिछी, कब से आँखें मेरी राह में तेरे बिछी, भूले से ही कभी तू मिल जाए कहीं, भूले ना मुझसे बातें तेरी भीगी हैं हर पल आंखें मेरी, क्यों सांस लूं क्यों मैं जीऊं जीना बुरा सा लगे, क्यों हो गया तू बेवफा मुझको बता दे वजह, तेरे बिन मैं यूं कैसे जिया तेरे बिन मैं यूं कैसे जिया तेरे बिन मैं यूं कैसे जिया तेरे बिन कैसे जिया। अच्छा इन गाने में स्पेशल अगर पाण क्लैप कयो त आमिर भाई जे लाइ कजे। आमिर भाई वाह वाह, असांजो साउंड इंजीनियर, हाँ साउंड इंजीनियर असांजो नेक्स्ट ईयर इंशाल्लाह इनखे लंडन पिया मोकिलियूं। वाह वाह, लव यू आमिर भाई, क्या कमाल माशाल्लाह से मज़ा आ गया ना, एक फील आ गया है। बिल्कुल मूं चयो न त सिरे राग जॾहिं पंहिंजे मस्ती में अची वेंदो आहे न त पोइ ईअं लॻंदो आहे जहिड़ो कॉन्सर्ट पियो हले न, सभु को पंहिंजे पंहिंजे ॾिसो पिया केॾो VIP माहौल बि साम्हूं ठहियो पियो आहे, हर को पंहिंजे पंहिंजे मज़े सां ईअं, बस इहो घोर नथा कनि, इहा हिननि किनी आदत आहे, छो त हिननि खे टाइम ते पघार नथी मिले न, इन करे घोर नथा कनि, हिननि खे टाइम ते पघार मिले थी। सो अॼु जो प्रोग्राम जेको आहे कमाल जो प्रोग्राम हो, हिन में तव्हां जूं फ़ोन कॉल्स मिसिंग आहिनि, उहो असां शुरू में ई तव्हांखे चयोसीं त
अञा सीज़न खे असांजे सीज़न 4 खे असांखे थोरो छा चवंदा आहिनि मचाइण ॾियो ऐं ॼमाइण ॾियोसि हिनखे मज़ेदार करणु ॾियो त तव्हां एॾा एक्साइटेड थी वञो पिया जो तव्हां असांखे ख़त लिखी सघो था फ़िलहालु बिल्कुलु ख़त बि लिखी सघनि था अॼुकल्ह त कमेंट्स बि करे सघनि हा कमेंट्स करे सघो था यूट्यूब ते असांजो चैनल आहे फेसबुक ते असांजो KT एंटरटेनमेंट आहे उन ते तव्हां असांजा प्रोग्राम जा सभु रिपीट टेलीकास्ट बि रखी सघो था उन्हनि जा वीडियोस डाउनलोड करे तव्हां शेयर बि करे सघो था ऐं अगरि तव्हां चाहियो त असांजे गाननि ते तव्हां टिकटॉक ठाहे ऐं टिकटॉक ठाहींदा आहिनि बिल्कुलु परफॉर्म करे सघो था मोहित भाई आप टिकटॉक बनाते हैं पक्का अच्छा जो भाई आप हाँ ये तो भाई चश्मा पहन पहले चश्मा पहन हाँ बाबा के दोस्त आए को कैमरामैन ते हेॾां अचे दोस्त थोरो ही बाबा चश्मो पाईंदो दोस्त असांजो हाँ ये अरे सूट बूट में आया है री बैंड बजाने को सूट बूट में आया है री बैंड बजाने को तो भाई इंशाल्लाह वरी ज़िंदगी रही त इंशाल्लाह तव्हां सां नेक्स्ट वीक मुलाक़ात कंदासीं लास्ट में नरोदा तव्हांखे मूं इहा धमाल इलाही दफ़ा ॿुधी आहे पर नरोदा हींअर जेॾीमहिल जैम पे कयो त हिकिड़ी नवाण सां पे जैम कयो कोशिशि कयूं था कुझु नवाण सां ऐं तव्हांखे ॿुधायां इन में कोशिशि आहे ऐं कुझु चवंदा आहिनि न कुझु असांजा उस्ताद सिखाईंदा आहिनि असांखे त मां पंहिंजे गुरुअनि जो नालो ज़रूरु वठंदमि मुंहिंजा उस्ताद गुलाम अब्बास गज़ल गायक आहिनि उन्हनि जी छांव में ऐं उस्ताद मोहम्मद तालिब बैंजो नवाज़ उन्हनि सां ट्रेनिंग हली पई त उन्हनि बि ॾाढो सुठो कुझु जेको सिखिया ॾिनी आहे कोशिशि करे तव्हांजे साम्हूं त दोस्तो इंशाल्लाह ज़िंदगी रही त वरी पोइ सुभाणे मुलाक़ात थींदी परीं मुलाक़ात थींदी उहा रिपीट टेलीकास्ट में तव्हां यूट्यूब ऐं फेसबुक ते तव्हां सां मुलाक़ात थींदी न त अरबा जे ॾींहुं त पक्का लाइव तव्हांजे साम्हूं ईंदासीं जिथे बि हुजो ख़ुशि हुजो मूंखे बि इजाज़त ॾियो ऐं नरोदा खे बि इजाज़त ॾियो सो इंशाल्लाह ख़ुदा हाफ़िज़ या अली मदद कागा सब तन खायो कागा सब तन खायो मोरा चुन चुन खायो मासरे ए दो नैनो 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 मत खायो में मोरे साई मिलन किया हो लाल मेरी पत रखियो भला झूले लालण सिंधड़ी जा सेवण जा शहबाज कलंदर सखी शाहबाज कलंदर सिवानी लाल कलंदर अली लजपाल कलंदर हो लाल मेरी पत रखियो भला झूले लालण सिंधड़ी जा
चारों चराग तेरे बरण हमेशा, चारों चराग तेरे। निसा निसा गा सा गा मा गा मा पा मा पा नि सा सा नि पा मा गा पा मा गा सा मा गा सा। निसा निसा गा सा गा मा पा मा पा नि सा सा नि पा मा गा पा मा गा सा मा गा सा। निसा निसा गा सा गा मा पा मा पा नि सा सा नि पा मा गा पा मा गा सा मा गा सा। मा पा गा मा सा गा नि सा, मा पा गा मा सा गा नि सा, मा पा गा मा सा गा नि सा। चारों चराग तेरे बरण हमेशा, चारों चराग तेरे। चारों चराग तेरे बरण हमेशा, चारों चराग तेरे बरण हमेशा। पंजवा में मारण आया भला झूलेलालण, सिंधड़ी जा सेवण जा शहबाज कलंदर। दमादम मस्त कलंदर, सखी शाहबाज कलंदर, सेवाणी लाल कलंदर, अली लजपाल कलंदर। ओ लाल मेरे, ओ लाल मेरी। झनन झनन तेरी नौबत बा